है न। असी जेका मल नथा वणूं अनाम सर जेका मन सॼी ज़िंदगी मेलो संभालियूं था असी पोइ असांखे न घुरायो आहे न। बाबा साईं के मल था वणायूं अवी ॻाल्हायो बस साईं जो जेको माण्हू मल विड़ी सघे थो विड़े न, जेको नथो विड़े तो घरां ई न निकिरे न। असल में गाल छाए जो मुखे अनाउंसर जे लाइ वडेरन चयो न तां पाण मल पहलवान आया मूंखे चयो तां अनाउंसमेंट अची करे बाक़ी आवां के लाइव ते चवण त आऊं को जोरी अनाउंसमेंट कोन अची वरती है हुनन चयो असांखे मेले के चमकानो मो अनाउंसमेंट करया पियो। तू पहलवान नहीं तुझी मलू ना माण्हू ॾिसण अचनि साईं तुंहिंजा शौक़ीन तुंहिंजा आशिकन तू अचो कुश्ती जो वियो आहे आशिकन खे तमामु तंग न कर मुक़ाबिला पर होशियार कबूतर ख़ासि करे सदा मला हली जोड़ी अज मुझे मना करो खपे अब साईं आया छा रवा के ता करो साईं के सतरो कर राज तगड़ आई साईं आया छा बुखारी ताड़ी लगे न जण जी ताड़ी लगे हाने हिन वक्त साईं बच्चा जवाब ॾिनो चेयरमैन कादर जो इलाको जेको हमेशा